अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जी गाल में मां आवां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध केतिरे ई अरसे खां बदअमनी ऐं लाक़ानूनीअ जे वर चढ़ियल आहे। चोरूं फुरूं धाड़ा ऐं अगवा जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि ऐं हर रोज़ इहे मीडिया में रिपोर्ट बि थियनि था। क़बीलाई तकरार, जिरगा, संग चटियूं, क़तल, अहिड़ियूं वारदातूं अहिड़ा ॾोह बणिजी चुका आहिनि जेके ॾींहों ॾींहुं घणी तादाद में रिपोर्ट थी रहिया आहिनि। पर उन सां गॾोगॾु अगवा जहिड़ो ॾोह हिकु अहिड़ो कुदो ॾोह बणिजी चुको आहे जेको हिकु इंडस्ट्री, हिकु कारोबार बणिजी चुको आहे, जंहिंमें सिंध जो को बि अहिड़ो ज़िलो या शहर कोन्हे जंहिंमें धाड़ेलनि जे हथां माण्हू अगवा थियल न हुजनि। सिंध जे वॾे वज़ीर ताज़ो ई धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो हुकुम ॾींदे धाड़ेलनि ऐं ॾोहारी माण्हुनि जी पुष्ट पनाही कंदड़नि खे पिणु गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो आहे। पर उन बावजूद बि का ख़ातिर ख़्वाह ठापुर न अची सघी आहे ऐं धाड़ेलनि पारां पंहिंजूं कार्रवायूं उहे जो उहे जारी आहिनि, जिन में औरतुनि ऐं स्कूल वेंदड़ मासूम ॿारनि खे पिणु अगवा कयो वञे थो। अॼोके प्रोग्राम में असां इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं, जंहिंमें असां पंहिंजनि नुमाइंदनि खे बि मुख़्तलिफ़ ज़िलनि मां लाइन ते वठंदासीं। उन सां गॾोगॾु असां SP ख़ैरपुर उस्मान गनी साहब खां बि इन हवाले सां जेको आहे सो रिपोर्ट वठंदासीं, छो त ख़ैरपुर ज़िले मां सभ खां वधीक माण्हू जेके आहिनि से अगवा ॼाणाया विया आहिनि। त असां सां हिन वक़्तु लाइन ते SP ख़ैरपुर उस्मान गनी साहब आहिनि, उन्हनि खां ख़ैरपुर जे हवाले सां मालूम कंदासीं। उस्मान साहब, इहो ॿुधायो त हिन वक़्तु धाड़ेलनि जो राज लॻो पियो आहे सॼी सिंध में। ख़ैरपुर मां केतिरा माण्हू हिन वक़्तु अगवा थियल आहिनि? मैम, ख़ैरपुर में सूरत हाल जेको आहे पोयनि 2 महीननि खां वठी मां हिते आहियां, हाणे काफ़ी कंट्रोल में आहे। हिन वक़्तु जेके माण्हू अगवा कराए तावान लाइ डाकुनि जे कब्ज़े में उन्हनि जी तादाद 4 आहे ऐं उन्हनि ते बि एक्टिवली कमु हली रहियो आहे। असां पोयनि ॾींहंनि में पिंडो फॉरेस्ट, बागेजी फॉरेस्ट, केटी ममता जो कचो एरिया उन में ऑपरेशन कयोसीं, जंहिंजी ऑपरेशन जी वजह सां तक़रीबन 8 माण्हू जेके हिन में मोटी आया आहिनि, जेके ख़ैरपुर ॿिन्ही ज़िलनि मां अगवा थियल हुया। इवन हाणे बि असांजो टारगेटेड रेड जारी है। इवन टुडे जेको आहे असां डाकुनि जे हाइड आउट ते छापो हणी ऐं उतां हिकिड़ी AK-47 ॿ पिस्टल, चोरी जी मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान बरामद कयो आहे। त सूरत हाल इज़ नॉट दैट बैड। उस्मान साहब, कुछ वक़्तु अॻु में वॾे वज़ीर जे ज़िले ख़ैरपुर में अगवा थियलनि जो तादाद 20 खां 25 ॿुधाए पियो वियो, जॾहिं त तव्हां चओ था त इन खां घटि तादाद आहे। सही हिन जा अंग अखर छा आहिनि? मैडम, बिल्कुल ही मां भी ॿुधी वियुमि 22-24 ॼणा अगवा हुआ। इहा सूरत अॻु में बि ईअं कोन हुई। कम्युनिकेशन आहे, प्रॉब्लम इहो आहे कि जेके माण्हू ख़ैरपुर जा रहंदड़ आहिनि उहे ॿियनि ज़िलनि मां अगवा बि थियनि था, त उन्हनि खे ख़ैरपुर जे ज़िले मां अगवा काउंट कयो थो वञे। ऐं इन खां अलावा जेके औरतूं वग़ैरह ॿाहिरि वञनि थियूं घरनि मां, उन्हनि खे बि जेको अगवा ॼाणायो पियो वञे। ऐं इन खां अलावा कुझु माण्हू जेके वॉलंटियर थी मिसिंग आहिनि या जेको ख़बर कोन थी पए, उन्हनि खे बि अगवा ॼाणायो पियो वञे। मां कल्ह बि इहा ॻाल्हि ॿियनि TV चैनल ते क्लैरिफाई कई हुयमि त अगवा भराए तावान में ऐं माण्हू जे मिसिंग पर्सन हुजण में हिकिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे, कि रिस्ट्रिक्शन हूंदी आहे। अगवा भराए तावान जेकी FIR 365A में कटंदी आहे, उहो इहो हूंदो आहे त को माण्हू ॾाढो अगवा करे वेंदा आहिनि ऐं उन सां पैसा तलब कंदा आहिनि उनजी रिहाई लाइ। उन्हनि जो तादाद हिन वक़्तु ख़ैरपुर ज़िले मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 4 आहे। इन खां अलावा अहिड़ा 2-3 माण्हू ज़रूर आहिनि जेके मिसिंग आहिनि, जेके घर मां ग़ाइब आहिनि, उन्हनि जो को ख़बर कोन्हे। उन्हनि खे बि पुलिस ॻोल्ही रही आहे। दे कैन नॉट बी काउंटेड एज किडनैपिंग फॉर रैंसम केसेस। उस्मान साहब, हिकिड़ो वॾो इशू इहो बि आहे त जेके मुग़वी आहिनि उहे भूंग भरे बाज़ियाब थियनि था, जॾहिं त पुलिस इहो ॼाणाए थी त उन्हनि खे मुक़ाबिलो करे पुलिस जे ज़रिए जेको आहे सो उन्हनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। जेके माण्हू तव्हां चओ था त वापसि मोटी चुका आहिनि पंहिंजनि घरनि में, उन्हनि जी बाज़ियाबी कहिड़े प्रोसेस तहत थी आहे? पुलिस जे ज़रिए उन्हनि खे बाज़ियाब करायो वियो आहे या किथे उन्हनि पैसा बि भरिया आहिनि? जी मैडम, ये ॿई ॻाल्हियूं सही आहिनि। पोइ महीने में जेके टारगेटेड ऑपरेशन थिया आहिनि, इन्हनि में तक़रीबन 6 ॼणा अहिड़ा आहिनि जेके बिना पैसा ॾे पुलिस जे एक्शन जी वजह सां मोटी आया आहिनि। उनमें असांखे हिकिड़ो डाकू आहे जिमी बुड्डी, जो किडनैपिंग जे खोड़ सारे केसिस में इन्वॉल्व हो, उन पाण खे सरेंडर भी कयो आहे। ही वाज राउंडेड अप इन द पिंडो फॉरेस्ट एंड ही गेव हिमसेल्फ अप टू पुलिस। ऐं इन खां अलावा जेको बागेजी में सखर वारी साइड ते ऑपरेशन कयो, उनजे प्रेशर में बि काफ़ी ॼणा मोटिया। पर 2-3 ॼणा अहिड़ा बि आहिनि जेके वाकई में पैसा ॾेई मोटिया। उनमें भी पुलिस जी इन्वॉल्वमेंट आहे। वो इन्वॉल्वमेंट ईअं आहे त पुलिस जे प्रेशर जी वजह सां हिन ऑपरेशन जी वजह सां जेके डाकू सेफ हेवन में माण्हुनि खे रखी वेठा हुया, दे वर फोर्स्ड टू कम आउट ऑफ द फॉरेस्ट एंड नेगोशिएट द क्विक रिलीज ऑफ द विक्टिम। त उहे न करे मोटिया। बाक़ी 2 ॼणा अहिड़ा बि आहिनि जेके पैसा ॾेई मोटिया। उस्मान साहब, ताज़ो DIG इहो एतिराफ़ कयो आहे त जेके कुझु माण्हू बाज़ियाब कराया विया आहिनि उन्हनि भूंग भरियो आहे। इन हवाले सां तव्हां छा चवंदो? मुख़्तलिफ़ अफ़वाह गर्दिश कनि था। जी मैडम, इन का कंसर्न आहे कोन्हे। असां इन पाण खां पुछी ॾिसोसीं, उहो बि आहे त असां कोन भरियो आहे पैसा, पर इहे अफ़वाह उन्हनि जो बि पैसा भरे मोटिया आहिनि या कीअं मोटिया आहिनि, इन ॻाल्हि जी तफ़सील कोन थी थिए वञे।
उस्मान साहब, खैरपुर ज़िले में एक साल अंदर 14 SSPs बदली थिया आहिनि। इहे ॻाल्हियूं बि गर्दिश कंदियूं रहियूं आहिनि मीडिया में त सियासी बुनियादनि ते पुलिस वारनि जूं मुक़ररियूं ऐं बदलियूं थियनि थियूं, जंहिंजे करे अमन अमान जी सूरत हाल बहितर नथी थी सघे। इन हवाले सां तव्हां छा चवंदो? इहो सवाल मूंखां मुताबिक़ बार पुछियो वियो आहे। मैडम मुद्दे खे लॻाइण वारो IG साहब मोकिलियो हो ऐं मुंहिंजे मथां कंहिं क़िस्म जो को सियासी प्रेशर कोन्हे, बल्कि सभिनी जेके स्टेक होल्डर्स आहिनि पॉलिटिकली, उन्हनि जो चवणु इहो ई आहे कि खैरपुर में अमन अमान सूरत हाल कंट्रोल करण जी टॉप प्रायोरिटी आहे, लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन करण जी टॉप प्रायोरिटी आहे। एंड द चीफ मिनिस्टर हिमसेल्फ टोल्ड मी टाइम एंड अगेन त तव्हां बग़ैर कंहिं पॉलिटिकल प्रेशर खां आहे पंहिंजो कमु कयो ऐं जेको तव्हां प्रोसेसिंग पुलिस में था उहो कयो ऐं पोइ 3 महीननि में तव्हांखे खैरपुर जी आवाम बि ॿुधाईंदी त लॉ एंड ऑर्डर में वाज़ह फ़र्क़ु आहे। उस्मान साहब, पोइ छा सबबु आहे जो 12 महीननि में 14 जेके आहिनि से बदलियूं थी चुकियूं आहिनि? मैम, खैरपुर इज़ अ डिफिकल्ट स्टेशन इन द सेंस त तमामु वॾो ज़िलो आहे, हिन में कचो एरिया बि घणो थो लॻे, हिते ड्यूटी करणु काफ़ी मुश्किल आहे, रियायती मूवमेंट आहे। आई गेस इन वजह सां हूंदो या कंहिं पर्सनल रीज़न हूंदो आहे, पर आई एम नॉट इन अ पोजीशन टू आंसर दिस क्वेश्चन। दोज ऑफिसर्स जेके मूंखां पहिरियां ट्रांसफर थिया आहिनि उहे और द वर्दी IG विल बी बेटर एबल टू आंसर दिस क्वेश्चन। उस्मान साहब, आख़िरी सवाल तव्हां कंदसि त क़बीलाई तकरारनि जहिड़नि झगड़नि जे करे बि माण्हू अगवा थियनि था, उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ पुलिस वटि कहिड़ी हिकमत अमली आहे? पर हाणे त तव्हां ॾिसो था त औरतुनि ऐं स्कूल वेंदे मासूम ॿारनि खे पिणु अगवा कयो वञे थो। जी बिल्कुल, अहिड़ी वाक़िया थिया हुआ कोटी की टांके में ऐं उनमें बि पुलिस जी उहा हिकमत अमली आहे त तव्हां एज़ अ प्रोफेशनल पुलिस ऑफिसर असांखे हुजणु खपे। जिते जेके मुलज़िमान आहिनि कमनि में मुलविस आहिनि, वी विल टेक एक्शन अगेंस्ट देम, वी हैव टेकन एक्शन अगेंस्ट देम एंड वी विल नॉट स्पेयर देम। उस्मान साहब, वॾे वज़ीर चयो आहे त पुलिस खे फुल फ्री हैंड आहे त बिना कंहिं सियासी दबाव जे उहे धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कनि ऐं सिंध में जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके अगवा जूं वारदातूं थियनि थियूं, अमन अमान जी ख़राब सूरत हाल आहे, उनखे बहितर कनि। छा वाकई पुलिस हाणे फुल फ्री हैंड कंहिं बि सियासी दबाव खां हटी करे पंहिंजो कमु करे रही आहे? छा आवाम खे जल्द रिज़ल्ट मिली सघंदो? मैम, खैरपुर ज़िले जे हवाले सां मां तव्हांखे तस्दीक सां ॿुधायां थो त असांजो को पॉलिटिकल प्रेशर कोन्हे। सीएम साहब वाज़े अल्फाज़ में मूंखे इहा ॻाल्हि चई आहे त तव्हां पॉलिटिकल प्रेशर खां बिना पंहिंजो कमु कयो ऐं पोयां 2 महीननि में असां इहो ई कमु करे रहिया आहियूं। असां कंहिं बि ॾियारी खे पकड़णु छॾियो कोन्हे। असां बिल्कुलु उते जिते असांखे इंफॉर्मेशन मिले थी उते बग़ैर इन कंसिडरेशन जे त कहिड़ी पॉलिटिकल पार्टी सां वास्तो आहे या न, वी टेक एक्शन अगेंस्ट देम। इहो पुलिस जो जॉब आहे जेको करणु खपे ऐं असां करे रहिया आहियूं। वॾी महिरबानी उस्मान गनी साहब अवां जी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ। नाज़रीन, असां सां SP खैरपुर उस्मान गनी साहब लाइन ते हुआ, जंहिं असांखे ॿुधायो त खैरपुर में इन्हनि गुज़िरियल पौणनि 2 महीननि में जॾहिं खां उन्हनि जी पोस्टिंग उते थी आहे त उन्हनि काफ़ी माण्हुनि खे जेको आहे सो बाज़ियाब करायो आहे, जिन जी बाज़ियाबी पुलिस जे ज़रिए अमल में आंदी वई आहे ऐं उन्हनि यकीन ॾियारियो आहे त तमामु जल्द खैरपुर ज़िले खे अमन अमान जो ज़िलो बणायो वेंदो। हुतां को बि जेको आहे सो मुग़वी धाड़ेल वटि बाक़ी कुझु जेको आहे सो न हूंदो। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻियां वधाईंदासीं, पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन ब्रेक ते वञण खां पहिरीं असां SP खैरपुर उस्मान गनी साहब सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हाणे असां खैरपुर में पंहिंजे नुमाइंदे इरफान फुलपोटे सां राब्तो कयो आहे। उनखां पुछंदासीं त खैरपुर में एग्ज़ैक्ट जेको मुग़विन जो अंग खराए उहो छा आहे ऐं पुलिस पारां जेको ऑपरेशन जी हिकमत अमली जोड़ी वई आहे उन में केतिरी कामयाबी मिली सघी आहे। इरफान इहो ॿुधायो त खैरपुर में अमन अमान जे हवाले सां छा सूरत हाल आहे, के धाड़ेलनि जे हवाले सां कहिड़ियूं कार्रवायूं जारी आहिनि, हिन वक़्त ताईं धाड़ेलनि वटि केतिरा माण्हू जेके आहिनि से मुग़वी आहिनि ऐं केतिरनि खे बाज़ियाब करायो वियो आहे? जी सभिनी सिंध के वॾे वज़ीर सैयद काइली शाह जो अबाणो ज़िलो खैरपुर हिन वक़्तु धाड़ेलनि जे राम करम ते अची वियो आहे, जिते धाड़ेल पुलिस खां दफ़ा बंदर नज़र अचनि पिया, जंहिं करे खैरपुर ज़िले जा 14 यरगमाली हिन वक़्तु ताईं धाड़ेलनि वटि यरगमार बणियल आहिनि। अहिड़नि यरगमालनि में गुरगटी मादी जो रवासी आहे, स्टेट एजेंसीअ जो मुलाज़िम, शायद लाचारी ऐं वापदा खाते जो मुलाज़िम आहे शुएब डोई ऐं तहरीक इंसाफ यूनियन काउंसिल तालपुर वॾा जो सदर आहे नदीम तालपुर ऐं जेको आहे सो अगवा थियल आहे हुफ्तार जेको आहे बुरड़ो उहो कोटड़ी जी मां करीमीवा मां तुफ़ैल आजाणो ऐं कोटड़ी जी मां ज़मीनदार पीर बख्श जेको आहे सो कलादी गुलाम हुसैन लाल बख्श शंबानी मोहम्मद सिद्दीक ऐं शाहिद मीरासी जा नाला शामिल आहिनि। जॾहिं त अमनपुर वासी आहे डॉक्टर तालिब खोसो ऐं हिंगोर जा वासी आहे मंज़ूर
जेको आहे उन जे बावजूद खैरपुर पुलिस यरगमाने जे बाज़ियाबी के किस्म जी इरफान असांजी एसपी खैरपुर सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो चवणु आहे त जॾहिं खां उन्हनि जी मुक़ररी उते थी आहे उन्हनि जी पोस्टिंग थी आहे त खैरपुर जी में जेको आहे सूरत हाल काफ़ी हद ताईं बहितर थी चुकी आहे उन्हनि जे जेको आहे दावा मौजूद त पुलिस पारां कुझु माण्हुनि खे बाज़ियाब बि करायो वियो आहे जेके निज पुलिस जी ऑपरेशन जे नतीजे में बाज़ियाब थिया आहिनि छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त एसएसपी जी इहा दावा पूरी साबित करे थी आहे त जॾहिं बि जेके बि यरगमानी आहिनि उहे हिकु त भंग एवज़ जेको आहे बाज़ियाब थिया आहिनि हुन में शहज़ादो उर्फ़ सनी मसीह ऐं जेको आहे सो पवन कुमार इहे 50-50 लख रुपया भंग भरे जेको आहे बाज़ियाब थी आया आहिनि ऐं जेको नओं एसएसपी खैरपुर उस्मान गनी सिद्दीकी जेको आहे सो हुनजी मुक़ररी थी आहे पर हिन वक़्त ताईं एसएसपी खैरपुर जेको आहे उहो यरगमाननि जे लाइ को बि ॿूटो ॿारे न सघियो आहे जॾहिं त जेको ऑपरेशन आहे उहो प्रियालो ऐं फैज़ मोहम्मद पिंडो ऐं जेके दरिया जा जेके बि कपर आहिनि उन्हनि ते समय अनुसार मुक़ररु कया विया पर उन्हनि में को बि जेको आहे सो हिन वक़्त ताईं ज़ोहारी गिरफ़्तार न थियो उहो ऑपरेशन नाकाम थी वियो उन ऑपरेशन खे बंदि करे जेको आहे सो हींअर जेकी पुलिस जेकी मुक़ररु कई वई हुई हिकिड़ो ॾेख ॾेखारण जे लाइ ऑपरेशन जो उन में उन्हनि जी का बि कामयाबी साम्हूं न अची सघी ऐं न कोई अहिड़ो को नाले वारो को धाड़ेल गिरफ़्तार करे सघिया हालांकि हिकु सिर्फ़ु जेको आहे सो धाड़ेल जेको भुरजी बिरादरीअ सां तालुक रखंदड़ आहे उन ते 5 लख रुपया इनाम रखियल हुयो रिकमेंडेशन थियल हुई उहो उन पंहिंजी गिरफ़्तारी पेश कई ऐं उन खां पोइ पुलिस हिकिड़ो पूरो मुक़ाबिलो ॾेखारे त असां जेको आहे सो ऑपरेशन शुरू कयो हुन में ऑपरेशन जे नतीजे में हुनखे गिरफ़्तार कयो वियो आहे पर अहिड़ी हक़ीक़त हुनजी उबतड़ हुई ऐं उहो पाण जेको आहे सो पुलिस वटि जेको आहे पेश कयो उॾान जा जेको आहे सो इहे सभु मामला छॾे अच्छा इरफान खैरपुर वॾे वज़ीर जो ज़िलो आहे पर 12 महीननि में उते 14 एसएसपीस जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं थियण बि हिकु सवालिया निशान आहे इन हवाले सां तव्हां छा चवंदो एसएसपी हिते खैरपुर ज़िले में बस सियासी वॾा ग्रुप आहिनि जेके हिन वक़्तु हुन जे अंदरूनी जेके झेड़ा आहिनि उन सबबु एसएसपी जेके आहिनि उहे 7-8 महीननि में 14 खां वधीक एसएसपी जेको आहे तब्दील थी चुका आहिनि ऐं उन्हनि एसपी जॾहिं बि उन्हनि चार्ज वरिती आहे 15-20 ॾींहंनि खां पोइ उहो दोस्तनि सां या मीडिया जे कुझु जेके दोस्त आहिनि उन्हनि सां वर्तला उन्हनि इज़हार कयो आहे त हिते जेको आहे सियासी विक्टिमाइज़ेशन आहे उनजे करे असां हिते उहो कमु नथा करे सघूं जेको असांखे करणु खपे कंहिं बि दुआरीअ में जेको हथ विझूं था त उहो कंहिं न कंहिं सियासी जेको आहे ग्रुप सां हुनजो तालुक आहे इन करे हुनखे आज़ादु कराए पियो वञे जेकॾहिं उहो दुआरी न पियो छॾियो वञे त उन एसएसपी जी जेकी बदिली आहे उहा 10 खां 15 ॾींहंनि या महीने ताईं बि जेको आहे उहो एसएसपी नथो वञी सघे ऐं हिन खां अॻु जेको एसएसपी मुक़ररु थियो आसिफ एजाज शेख उहो पिणु जेको आहे मुख़्तलिफ़ जेको वक़्तनि में चार्जूं छॾे हलियो वियो पर हुनखे सिंध जे वॾे वज़ीर सईद क़ाइम अली शाह ॿीहर जेको आहे यकीन ॾियानी कराई त सियासी का बि मुदाख़लत न थींदी तव्हां जेको आहे चार्ज वठो उनजे बावजूद जेको आहे सो सियासी जेके ग्रुप आहे उन्हनि में जेको जहिड़ो आहे उनजो उनखे साम्हूं रखंदे उहो पंहिंजी बदिली कराए जेको आहे कराची रवानो थी वियो जी अच्छा इरफान हिन वक़्तु जेके माण्हू बाज़ियाब थिया आहिनि तव्हां चओ था त भुंग भरे बाज़ियाब थिया आहिनि जॾहिं त DIG पिणु सखर पिणु इहो एतिराफ़ करे चुको आहे त पोइ पुलिस पारां जेको ऑपरेशन कयो वञे थो या जिते जिते ऑपरेशन जूं तयारियूं शुरू थियनि थियूं त छो कहिड़ी वजह जो ऑपरेशन कामयाब नथो थी सघे या अॻुवाट उन्हनि खे इतला पहुची वञे थो कंहिंजो फॉल्ट आहे किथे कमज़ोरी आहे किथे ख़राबी आहे जी असल में छा आहे त जेको ऑपरेशन शुरू कयो वेंदो आहे उहो जे जून जेको महीनो आहे न उहो जे वेझो ईंदो आहे छो त हिननि खे ऑपरेशन जी हिकु वॾी ख़ासी रक़म जेको आहे जारी कई वेंदी आहे 2 खां 3 करोड़ जेको आहे पुलिस खाते खे ऐं उहो 3 करोड़ जेको आहे सो उन ऑपरेशन में ख़तमु करण जे लाइ उन्हनि खे ज़ाहिर करण जे लाइ उहे हिकु ड्रामो त रचाईंदा आहिनि त असां जेको आहे सो पतरनि ते या वाह जे जेके बंद आहिनि उन्हनि ते ऑपरेशन शुरू कयो वियो आहे पर जेके कुझु जा पुलिस जा जेके अमलदार आहिनि उहे धाड़ेलनि सां मिलियल आहिनि ऐं उन्हनि वरबला ॻोठाणनि ते ज़ाहिर कयो आहे त पुलिस अॻुवाट ई धाड़ेलनि खे ॿुधाए छॾियो त हीउ ऑपरेशन हिते शुरू कयो वेंदो हुन खां अॻु ई जेको आहिनि ठिकाणा पंहिंजा जेके धाड़ेल आहिनि उहे ख़ाली करे जेको आहे उहो ॿिए जेके ज़िले में आहिनि ॿियनि ज़िलनि में जेको आहे वञी पनाहूं वठनि था पिया ऐं ऑपरेशन मुकमिल तौरु इन करे नाकाम वियो आहे खैरपुर जो ख़ासि तौर ते त हुन में का बि हिकमत अमली कोन हुई ऐं जेको नओं एसएसपी आहे उस्मान गनी सिद्दीकी उहो हिकु त नओं आहे ऐं हुनखे जेके सीनियर ऑफिसर या SHO या DSP लेवल जा जेके माण्हू आहिनि उहे हुनखे ग़लति गाइड कनि पिया जेको सिर्फ़ु वञी उते सेकेंडरी वरी अची मोटी ऑफिस में पियो रहे हुन के बि अहिड़ियूं टीमूं ताक़तवर न जोड़ियूं जंहिंसां जेको आहे
मेहरबानी इरफान अवां जी। नाज़रीन असां खैरपुर जो रिपोर्टर इरफान फुलपोटो लाइन ते जीअं असांखे ॿुधायो त खैरपुर में जेतिरा बि ऑपरेशन पुलिस पारां कया वञनि था उन में का मज़बूत हिकमत अमली न हुअण करे या मज़बूत टीमूं न हुअण करे ऑपरेशन कामयाब नथो थी सघे। ऐं ॿियो त जेको धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन असराइता नतीजा नथो ॾेई सघे उन जी जेका वॾी वजह मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आला इदारनि जे अहलकारनि पारां सरबराहनि पारां ॿुधाई वई आहे उहा इहा आहे त सियासी दबाव घणो हुजे थो पुलिस ते जेको आहे सो इन नतीजे में खैरपुर ज़िले जो जेकॾहिं असां मिसाल वठूं त 12 महीननि में 14 खां वधीक SSP जूं बदिलियूं मुक़ररियूं थी वियूं आहिनि जेके कुझु वक़्त ई उते कमु करे सघनि था उन खां पोइ उनखे कंहिं न कंहिं वजह जे करे उतां हटायो वञे थो। इन जे करे धाड़ेलनि जो राज लॻो पियो आहे। नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन हिन वक़्तु असां सां जैकबाबाद जो ब्यूरो चीफ अज़हर सरकी लाइन ते आहे उन खां जैकबाबाद जे हवाले सां पुछंदासीं। अज़हर, जैकबाबाद में अमन अमान जी सूरत हाल छा आहे? केतिरा माण्हू जेके आहिनि से धाड़ेलनि वटि अगवा थियल आहिनि ऐं केतिरे अरसे खां अगवा थियल आहिनि उहे? सभिनि जैकबाबाद मां अॻ में त तक़रीबन 4 माण्हू हितां अगवा थियल हुआ धाड़ेलनि जी चंबे में हुआ जंहिंमें फज़ीला सरकी तक़रीबन हुनखे मासूम निकिरे खे 8 साल थी विया आहिनि। उहा धाड़ेलनि जी चंबे मां आजी न थी सघी आहे पर हाणे ताज़ो कुझु घणी वक़्त में हिकु ॿी अगवा जी वारदात थी आहे फुल तालके मां। हिन महिल बि जेकी माना 5 ई माण्हू अगवा जेके थियल आहिनि उहे तालके फुल वारे इलाइक़े मां ई अगवा थियल आहिनि। उहे अञा ताईं धाड़ेलनि जी चंबे मां आज़ाद न थी सघिया आहिनि। फज़ीला सरकी वारो हाई प्रोफाइल केस आहे उहो सुप्रीम कोर्ट में उनजे वारसनि पारां दाख़िल खां पोइ सुप्रीम कोर्ट बि हिन समूरे इशू जो नोटिस वरितो हो ऐं SSP जैकबाबाद के सां हुकुम ॾिना हुआ त नीगरी जी जेका बाज़ियाबी आहे उहा यकीनी बणाई वञे पर उहा अञा ताईं उनजा वालदेन नफ़सियाती मरीज़ थी विया आहिनि, रड़ंदा रहंदा रहनि था। उहा नीगरी 8 सालनि खां वठी बाज़ियाब न थी सघी आहे। उन खां अलावा ॿिया जेके 4 माण्हू आहिनि फज़ीला समेत हाणे वारे अगवा जेको माण्हू थियो आहे हिन समेत 5 माण्हू धाड़ेलनि जी चंबे में अची विया। जैकबाबाद ज़िलो ॾिसो हिकिड़ो अहिड़े हंध ते क़ाइमु आहे जेको सिंध ऐं बलोचिस्तान जे दंग ते क़ाइमु आहे। इतां धाड़ेलनि जी हिकिड़ी जो नेटवर्क ठहियलु आहे उहा ट्रांज़ेक्शन थींदी आहे ॾोहनि जी मुख़्तलिफ़ हंधनि तां माण्हू जेके अगवा थींदा आहिनि उहे ट्रांज़िट कया वेंदा आहिनि। बलोचिस्तान वारे पासे ॾिनो सिंध जी अगवा थियल सिंध मां माण्हू बलोचिस्तान ॾे खया वेंदा आहिनि। ताज़ो ई कुझु ॾींहं अॻ में तालके ठुल में हिकु अताई डॉक्टर अगवा थियो हो जंहिंखे पुलिस बाज़ियाब करायो। उहो बि उनजी बाज़ियाबी बि जेका आहे बलोचिस्तान जे जेको रफ़ी कैनाल वारो इलाइक़ो आहे जेको नसीराबाद बलोचिस्तान जो उतां उहा बाज़ियाबी अमल में आई त हाणे इहो नामो साबित थी वियो त जैकबाबाद ज़िले या सिंध जे ॿियनि इलाइक़नि में जेके माण्हू अगवा कया था वञनि उन्हनि खे ट्रांज़िट करे बलोचिस्तान मां उमायो थो वञे। वरी जेके बलोचिस्तान जे इलाइक़नि में अगवा थियनि था उन्हनि खे सिंध जे इलाइक़नि में आंदो थो वञे। जैकबाबाद ज़िले खां वठी जेकॾहिं ईअं चइजे त परियां बलोचिस्तान जो जेको झलमक्की वारो पहाड़ी इलाइक़ो आहे उन खां वठी करे इहो सिधो सो हिकिड़ो जो रूट थियल आहे, नेटवर्क थियल आहे। ॾोहारनि जो हिकिड़ो अलॻि कबीलो आहे ॼणो उन नेटवर्क तहत झलमक्कीअ खां वठी घुटकीअ जे कचे ताणी इहो हिकिड़ो नेटवर्क थियल आहे। सिधो सो गोले जैकबाबाद ज़िले मुखां सीधो शिकारपुर जे गोले दड़े थाणे वारे इलाइक़े खां सीधो गड़ियासीन में दाख़िल थिए थो। गड़ियासीन खां परियों कचे वारे इलाइक़े में दाख़िल थी थो वञे। उन कचे खां परियां पार कंदे परियां घोटकी वारे इलाइक़नि ताणी इहो हिकिड़ो नेटवर्क थियल आहे। ॾोहारी माण्हू पंहिंजी सरगर्मी जारी रखी पिया अचनि। ताज़ो ई हाणे शिकारपुर ज़िले वारी हदनि मां जेका TV आर्टिस्ट आहे नसरीन नाज़ जी जेका बाज़ियाबी थी आहे उहा बि इन इलाइक़े मां थी आहे। ऐं अहिड़ी सूरत हाल में इहो अंदाज़ो लॻाइणु मुश्किल न आहे त इहो हिकिड़ो रूट ठहियलु आहे धाड़ेलनि जो जंहिं रूट खे या उन नेटवर्क खे अॼु ताईं के बि कानूनी इदारा तोड़े न सघिया आहिनि। अच्छा अज़हर, फज़ीला सरकी जो जीअं तव्हां ॿुधायो त उनखे केतिरा साल 7-8 साल गुज़री चुका आहिनि जंहिंजो सुप्रीम कोर्ट पिणु नोटिस वरितो पर अञा ताईं उनजी बाज़ियाबी न थी सघी आहे। जेके माण्हू अगवा थियनि था उन्हनि जी बाज़ियाबी न थियण जा कहिड़ा सबब आहिनि? जॾहिं त पुलिस पारां ऑपरेशन बि कयो वञे थो, छा उहो ऑपरेशन असराइतो नथो हुजे या उन्हनि जी का मज़बूत हिकमत अमली नथी हुजे ॾोहारियुनि ताईं पहुचण जी? सभिनी ॾिसो न पुलिस में पाण बड़ो वज़ीर हिन ॻाल्हि जो एतिराफ़ करे चुको आहे त पुलिस में कारियूं हितूं जेके आहिनि मौजूदु आहिनि उनजे करे जेके ऑपरेशन थियनि बि था त उहे सेवियर हुजनि था। शिकारपुर ज़िलो त ॼणो क्राइम ज़ोन बणिजी वियो आहे। हिन ज़िले में उहो ॾींहुं ख़ाली न आहे जंहिं ॾींहं ते एवरेजली को 4 या 5 माण्हू अगवा नथा थियनि
तमामु हिकिड़ी ख़तरनाक सूरत आहे शिकारपुर ज़िले जी। ऑपरेशन थियनि बि था त उहे ग़ैर मुयसर ऑपरेशन आहिनि, उन्हनि ॾोहारी माण्हुनि खे अॻुवाट उहा ख़बर पइजी थी वञे, उहे इलाइक़ा ख़ाली करे ॾींदा था। जैकबाबाद ज़िले में त कोई ख़ासि ऑपरेशन बि कोन थियो आहे, पर हिन इलाइक़नि में जीअं मां सवेर तक ॿुधायो त इहो जेको नेटवर्क थियल आहे न, हिकु रूट थियल आहे, इनखे जेसिताईं को ब्रीच न थींदो तेसिताईं कतई हेॾो न थींदा। शिकारपुर क्राइम ज़ोन आहे, उते असरायत ऑपरेशन थिए कोन थो, उनजा जेके ॻोल्हे करे वारो इलाइक़ो आहे उते त ॼणो नो-गो एरिया आहे। कंहिं बि तरह सां को कानूनी जेके एहलकार आहिनि, इदारा आहिनि, उते ग़ैर मुयसर हुजनि था, या पणियो करमपुर जेको शिकारपुर ऐं कटकोट ज़िले जे हद वारो इलाइक़ो आहे, उन इलाइक़े ते ॾींहं ॾिठे जो हिकिड़ा धाड़ा लॻनि था, अॻुवाऊं थियनि थियूं, उन रोड खां सिधो सो कचे ताईं हिकिड़ो इलाइक़ो हलियो थो वञे। त इन इलाइक़नि में उहे ऑपरेशन ग़ैर मुयसर हुजनि था, छो जो उन्हनि ॾोहारी माण्हुनि खे अॻुवाट ॼणो इतलाह मिली थो वञे त पुलिस पार्टी अचणी आहे। अहिड़ी सूरत में उहे ऑपरेशन कहिड़ा असर कंदा, या उहे ॾोहारी माण्हू कीअं पकड़िजी सघंदा। ऐं इन खां अलावा हिनमहिल ताईं जेके बाज़ियाबियूं थियूं बि आहिनि जैकबाबाद ज़िले में या शिकारपुर ज़िलनि में, ऐं शायदि कोई हिकिड़ो ॿियो वाक़ियो हूंदो जे सवेर ॿुधायो मूं अव्हांखे त असांजी डॉक्टर चंद जी अॻ में जैकबाबाद पुलिसिंग ज़रिए उनखे बाज़ियाब करे असांजे इलाइक़नि में हिकिड़ो ॿियो माण्हू त अहिड़ा आहिनि जंहिंखे पुलिसिंग ज़रिए बाज़ियाब कराए थो वञे। बाक़ी न त 98% जेके माण्हू आहिनि उहे भुंगे वसी बाज़ियाब थियनि था। अच्छा अज़र, इन सूरत हाल मां त लॻे थो त एतिरा साल या एतिरा महीना जेके धाड़ियल वटि माण्हू क़ैद आहिनि, पुलिस उनखे आज़ादु नथी कराए सघे, यकीनन कानून जी रिट मां किथे बि नज़र नथी अचे, पर जेके माण्हू भुंग भरे बाज़ियाब थियनि था या जिन माण्हुनि खे धाड़ियलनि पारां अगवा कयो वञे थो, छा उन्हनि पारां पूरी इंफॉर्मेशन वरिती वञे थी त इहे माण्हू सरहंदी वारा आहिनि या ग़रीब आम माण्हुनि खे बि अगवा कयो वञे थो? बिल्कुलु, उन्हनि माण्हुनि वटि बाक़ाइदा हिकिड़ो उनजो नेटवर्क आहे। जॾहिं उहो अगवा थिए थी त उन्हनि वटि पूरी डेटा हुजे थी, जेका प्री प्लान अगवाऊं थियनि थियूं, शहरनि में अगवाऊं थियनि थियूं, त उहे हिकिड़े प्लानिंग सां थियनि थियूं। बाक़ी जेका रोड राबरी आहे या रोड रस्तनि तां जॾहिं माण्हुनि खे अगवा कयो थो वञे, उनमें का प्लानिंग नथी हुजे ऐं उनजी ज़ाहिरी कंडीशन ॾिसी करे ई उन्हनि माण्हुनि खे अगवा कयो थो वञे। पर ॾाढो मज़बूत नेटवर्क आहे पुलिस जी भेट में, ॼणो त धाड़ेलनि जो ॾोहारनि जो नेटवर्क मज़बूत आहे, उहो ॾाढो बाख़बर हुजनि था, उन वटि असलो जदीद हुजे थो ऐं इंफॉर्मेशन उन वटि मुकमिल तौर ते अपडेट हुजनि था हर मामले को। ऐं उन खां पोइ जेके उहे माण्हू आहिनि उन्हनि जे मसूली जो जेको हिकिड़ो तरीक़ेकार हुजे थो, उहो बि ॾाढो मज़बूत हुजे थो। उहे वापसि जेके माण्हू अचनि था वीचारा एतिरा त हिसियल हुजनि था। जीअं ताज़ो बाज़ियाब थी आयो अताई डॉक्टर, उन पंहिंजे भाषण सां इहा ॻाल्हि कई आहे त उनखे उते जेके अगवाकार हुया उन्हनि पारां उनखे ॿुधायो वियो त तुंहिंजे घर जा फलाणा भाती छा कंदा आहिनि, तुंहिंजे घर जे भातियुनि जी केतिरी माली हैसियत आहे। उन इन हद ताईं ॿुधायो त जेकॾहिं तूं का हथ चुरांद कई, वापसि वञण खां पोइ तहक़ुक़ कई, का ॻाल्हि कई, त हुनखे इहा बि चयो वियो त तुंहिंजी न्याणी जेका आहे हुते नर्स हॉस्पिटल में उनखे नुक़सान थी सघे थो। मुकमिल तरह सां ॼणो बाख़बर हुजनि था इन समूरे अगवा करण वारे माण्हुनि जे हवाले सां, उनजो नेटवर्क ॾाढो मज़बूत हुजे थो। महिरबानी अज़र रवां जी। नाज़रीन, असां सां जैकबाबाद जो ब्यूरो चीफ अज़र सर की लाइन ते हो, जंहिं असांखे ॿुधायो त धाड़ियलनि जो नेटवर्क एॾो मज़बूत हुजे थो, एॾी प्लानिंग सां उहे माण्हुनि खे अगवा कनि था, त अगवा कंदड़ माण्हुनि जो मुकमल डेटा धाड़ियलनि वटि हूंदो आहे त उहो माण्हू केतिरो पैसे वारो आहे या केतिरो जेको आहे अमाउंट ॾेई सघे थो। नाज़रीन, जॾहिं उहे मुग़वी वापसि पंहिंजे घरनि में पहुचनि था त उन्हनि जी इहा सूरत हाल हुजे थी, एतिरे ख़ौफ़ ऐं ॾहका में वरितल हुजनि था जो उहे वधीक कुझु बि नथा ॿुधाए सघनि, ऐं उन्हनि जे वारिसनि पारां उन्हनि जे लाइ एतिरो ई काफ़ी हूंदो आहे त उहे पैसा ॾेई करे पंहिंजनि प्यारनि खे वापसि जेको आहे सो कराइनि था, उन्हनि खे वापसि घरनि ताईं उन्हनि जी बाज़ियाबी यकीनी थिए थी। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, असां सां शिकारपुर जो रिपोर्टर हाकिम संजराणी लाइन ते आहे, उन खां पुछंदासीं शिकारपुर जी सूरत हाल जे हवाले सां। हाकिम, शिकारपुर में छा सूरत हाल आहे? शिकारपुर खे जेको आहे सो धाड़ियलनि जो गढ़ सम्झियो वञे थो, ऐं केतिरा ई माण्हू शिकारपुर ज़िले में ई अगवा थियनि था। बिल्कुलु सभीन, इहा हक़ीक़त आहे त शिकारपुर घणे अरसे खां ॾोहाई सरगर्मियुनि जो गढ़ रहियो आहे, मरकज़ रहियो आहे, जंहिंजे करे पूरे मुल्क में ही शहर बदनाम ॾिठो पियो वञे। जंहिंजो कुझु अर्सो अॻु सिटिंग DIG जेको हींअर
है तो उहा साॻी सूरताल इहा हक़ीक़त आहे। सभिन शिकारपुर में लगभग 2 दहाकनि खां ॿुहारी सरगर्मी इंतहाई चोट जे चढ़ियल आहिनि। ख़ुसूसन अगवा वारदातूं हिते मामूल बणियल आहिनि। कुझु अर्सो अॻु 13 खां 14 मज़वी हुया, जिन मां कुझु त बाज़ियाब थिया आहिनि, बाक़ी कुझु मज़वी अहिड़ा आहिनि जेकी सरकारी तौर ते रिपोर्ट न पिया थियनि पर उहे लापता आहिनि। अच्छा हाकिम, जेके माण्हू बाज़ियाब थिया आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी कीअं थी आहे? छा पुलिस पारां मुक़ाबले खां पोइ उन्हनि खे बाज़ियाब करायो वियो आहे या उन्हनि माण्हुनि पारां भुंग भरे बाज़ियाबी माणी वई आहे? सभिन इहो त शिकारपुर में त घटि में घटि इहो मुमकिन कोन्हे त पुलिस कंहिं मज़वी खे बाज़ियाब कराए या कंहिं ॿुहारी खे गिरफ़्त में आणे करे जेको आहे सो उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए या उन्हनि खे सज़ा ॾियनि। उमूमन तौर अक्सर शिकारपुर जा मज़वी भुंग भरे बाज़ियाब थींदा आहिनि, जंहिंजो कुझु अर्सो अॼु खां 1 या 2 साल अॻु जज अगवा थिया, उन्हनि बि अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट ॾिनियूं त इन सां बिल्कुलु वाज़िह थी वियो त हिते जेके बि मज़वी उन खां पोइ शिकारपुर जा जेकी गोलो दड़ो ख़ुसूसन हमायूं जे भरिसां वारा जेकी बि इलाइक़ा आहिनि, गोलो दड़ो आहे, जाबड़ आहे, ही उहे इलाइक़ा आहिनि जिते आर्मी जी रसाई बि ॾाढी मुश्किल हूंदी आहे। ऐं चयो इहो थो वञे त पूरे पाकिस्तान मां किथां जा बि मज़वी हूंदा आहिनि उहे या त विकिरो थी करे हिते अची रखिया वेंदा आहिनि या वरी हितां जा ॾोहारी मुख़्तलिफ़ शहरनि मां ॾोह करे हिते अची रखनि था। ताज़ो हींअर जेको रेंजर पुलिस पारां गोले दड़े ऐं इन्हनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑपरेशन हले पियो, उते लाड़काणे खां कुझु मज़वी आहिनि, उन्हनि जी ॻोल्हा कई वई। उन खां अलावा हाकिम, कहिड़ो सबबु आहे जो पुलिस धाड़ेलनि जी पनाहगाहनि ताईं नथी पहुची सघे, उन्हनि जे थाकनि ताईं नथी पहुची सघे? छा इन में के इलाइक़े जा बाअसर माण्हू बि मुलविस आहिनि, उन्हनि जो बि धाड़ेलनि ते हथ आहे या पुलिस ते को सियासी दबाव आहे? यकीनन सभिन सियासी हथ या हाउस सर्जन खणी उन्हनि खां सवाइ त अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं मुमकिन ई न आहिनि। छाकाणि त जिथे बि ॾोह जो रेशो वधीक हूंदो आहे उते ताक़तवर धुरियूं या जागीरदारी जेके सिस्टम में धुरियूं अचनि थियूं उन्हनि जो असर थियो। ॾाढो कुझु अर्सो अॻु पीपल्स पार्टी जो अॻुवान मक़बूल अमन शेख फिर हुजूम प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त शिकारपुर जा 4 हाउस जेकॾहिं सचा थियनि ऐं विच शहर ते बीही करे लखीदर चौक ते बीही क़ुरान पाक ते हू असर थी रुगो इहो चवनि था अॼु खां पोइ असांजो कंहिं बि ॾोहारी माण्हू सां तालुक न आहे त यकीनन 1 हफ़्ते जे अंदरि 90% ॾोह शिकारपुर मां घटि थींदो। इहा मक़बूल अमन शेख पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हि कई त साॻी ॻाल्हि आहे। हिते जा हाउस बिल्कुलु इन्हनि ॻाल्हियुनि में सरे फ़हरिस्त रहिया आहिनि ऐं ॾोहारी सरगर्मियूं जेकी बि थियनि थियूं उन्हनि जो कंहिं न कंहिं हाउस सां ज़रूरु तालुक हुजे थो। महिरबानी हाकिम अवां जी। नाज़रीन, असां शिकारपुर जो रिपोर्टर हाकिम संजराणी लाइन ते हो, जंहिं असांखे ॿुधायो त पुलिस पारां पिण इहो एतिराफ़ कयो वियो आहे त जेके धाड़ेलनि ते जेके सियासी या बाअसरनि जो जेको माण्हुनि जो हथु आहे जेकॾहिं उहो न हुजे त यकीनन इन्हनि इलाइक़नि में अमन अमान क़ाइमु थी सघे थो। ऐं पुलिस खे वॾे वज़ीर पारां जेको फ्री हैंड ॾियण जी ॻाल्हि कई वई उहा बि सिर्फ़ु ॻाल्हि जी हद ताईं महदूद नज़र अचे थी असांखे, छो त पुलिस ते बि सियासी दबाव आहे। सियासी दबाव तहत उन्हनि जूं जेके से बदिलियूं मुक़ररियूं थियनि थियूं ऐं फुल फ्री हैंड थी करे कंहिं बि सियासी दबाव खां अची करे उहो जेको आहे सो आज़ादु थी करे धाड़ेलनि ख़िलाफ़ कमु नथा करे सघनि। हिकिड़ो मज़बूत नेटवर्क आहे, केतिरा ई हथ मुलविस आहिनि ऐं यकीनन जेकॾहिं असांखे धाड़ेलनि खां जे ख़िलाफ़ ऑपरेशन करिणो आहे त हिकु मज़बूत नेटवर्क जोड़णो पवंदो, वाज़े हिकमत अमली जोड़नी पवंदी। हिन वक़्तु असां सां लाइन ते दादू जो रिपोर्टर वली चांडियो आहे, उनखां पुछंदासीं त दादू में छा सूरत हाल आहे। वली, दादू में छा सूरत हाल आहे अमन अमान जे हवाले सां, या जेके धाड़ेलनि वटि माण्हू क़ैद आहिनि मुग़वी बणियल आहिनि उन्हनि जो तादाद केतिरो आहे? दादू में बदमनी उरूज ते आहे। दादू जा जेके लिंक रोड आहिनि सिजल ते नोगो एरिया बणियल आहिनि, जंहिं त अगवा हिते रजिस्टर्ड थियल को बि केस न आहे। बाक़ी दादू ज़िले जे 38 थाणा ते 830 रूपोश ॾोहारी जेके सो गिरफ़्तार थी चुका आहिनि। 3850 माण्हू रूपोश आहिनि। 3000 माण्हू हिन 6 महीननि में गिरफ़्तार बि न आहिनि थी सघिया, जंहिं करे केतिरा ई माण्हू रोज़ाना दाहूं कनि था त असांजा जवाबदार गिरफ़्तार न थियनि था। क़त्ल जा आहिनि, उनमें फुरन जा आहिनि, चोरी जा आहिनि, जहिड़े जे केसनि जा आहिनि, मुख़्तलिफ़ केसनि में
पर वली हाणे त जेको आहे सो पुलिस खे फ्री हैंड ॾियण जी ॻाल्हि कई वई आहे त पुलिस कंहिं बि दबाव खां बालातर थी करे ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे उन्हनि खे कानून जी पकड़ में आणे ऐं जेको आहे सो कानून जी रिट खे क़ाइमु कयो वञे। छा अहिड़ी इन हुकुमनामे बावजूद बि पुलिस पारां धाड़ेलनि ख़िलाफ़ ॾोहारियुनि ख़िलाफ़ या दहशतगर्दनि ख़िलाफ़ के कार्रवायूं नथियूं कयूं वञनि? न दादू में अहिड़ी का बि सूरत हाल कान्हे। सियासी माण्हुनि खे फासीरो रखे ऐं जॾहिं पुलिस ते ॻाल्हाइजे थो त पुलिस में भिकारियूं रिढूं एतिरी त मौजूदु आहिनि जेके मुख़्तलिफ़ केसनि में पाण घुरबल आहिनि। उहे उन बावजूद उहे उते वेठा आहिनि। दादू में तेल चोरी उरूज ते आहे जेको पीए तेल चोरी कयो थियो वञे उहो उन में उहे मुलविस आहिनि। मुख़्तलिफ़ केसनि में मुलविस आहिनि पर उहे थाणनि ते मौजूदु आहिनि। इहा सूरत हाल आहे दादू में। जी महिरबानी वली अवां जी। नाज़रीन असां सां दादू जो रिपोर्टर वली चांडियो लाइन ते हो जंहिं असांखे दादू जी सूरत हाल जे हवाले सां ॿुधायो त दादू में इहा सूरत हाल आहे त बदअमनी उरूज ते आहे पर पुलिस हिन वक़्त ताईं का बि कामयाबी न माणे सघी आहे। शहर में अमन अमान न कराए सघी आहे जंहिंजो वॾो सबबु जेको आहे सो पुलिस में कारी रिढियुनि जी मौजूदगी खे पिणु जेको आहे सो सम्झो थो वञे। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन हिन वक़्तु असां सां सखर मां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ शौकत नुनारी लाइन ते आहे। उन खां पुछंदासीं सखर शहर में छा सूरत हाल आहे। शौकत, सखर शहर में छा सूरत हाल आहे, केतिरा माण्हू अगवा थियल आहिनि ऐं धाड़ेलनि जे ख़िलाफ़ पुलिस पारां जेको ऑपरेशन शुरू कयो वियो आहे उन में केतिरी कामयाबी मिली सघी आहे? हा सभिनी हिन वक़्तु जेको आहे सखर ज़िलो में हवाले सां को एतिरा माण्हू अगवा न आहिनि थियल पर हिकिड़ो मौलाना महमूद भेरो जेको आहे इहो शिकारपुर खां ईंदे सखर मां अगवा थियो आहे। इहो हिकिड़ो अगवा आहे। ॿियो काज़ी अब्दुल मजीद नालो अथसि जेको तालीम खाते जो सुपरवाइज़र आहे ऐं इहो ड्रेया जो रवासी आहे। इहो सोसाइटी कॉलोनी आहे होॾे ईंदे इहो अगवा थियो। इहे ॿई ॼणा अञा बाज़ार न थिया आहिनि। ॿियो वरी हिते अगवा जो हिकिड़ो नओं ट्रेंड मुतारिफ़ थियो आहे। ब्रांड जेका आहे किडनैपिंग जी शुरू थी आहे उहो आहे अस्पतालनि मां नंढड़ा ॿारड़ा जेके आहिनि उहे अगवा करणु। त इन सिलसिले में हिकिड़ो ॿारड़ो नंढड़ो जेको ताविद आवलो क्रिश्चियन मिशन अस्पताल आहे उन मां हिकिड़ी औरत अगवा करे वई जेको अॼु बागड़जीअ में हिकिड़े वण जे हेठां जेको आहे सुतल हटायो आहे ऐं अॼु उहो पंहिंजे माउ पीउ जे हवाले कयो वियो। जॾहिं त 4 ॾींहं अॻु बि सखर सिविल अस्पताल मां हिकिड़ो ॿारड़ो अगवा थियो। हिकिड़ो इलाउद्दीन जतोई हुयो सांगी जो रवासी हुनखे झाड़ा ॿारड़ा ॼावा उहो ॿारड़ो जेको आहे हिकिड़ो खणी वियो झाड़नि ॿारड़नि मां ऐं उहो ॿियो ॿारड़ो जेको आहे उहो फाज़ल शाह जी दरगाह आहे ॾाढे पुराणे दौर में चरिया वग़ैरह जेके आहिनि उहे बचा वेंदा हुआ मरीज़ उते उहो ॿारड़ो जेको आहे। अच्छा शौकत, इन मां लॻे थो त मुख़्तलिफ़ ॾोहारी टोला आहिनि जेके औरतुनि खे नंढड़नि मासूम ॿारनि खे स्कूल वेंदड़ ॿारनि खे या माण्हुनि खे अगवा करण में मुलविस आहिनि। उन्हनि जो हर किथे हिकिड़ो मज़बूत नेटवर्क मौजूदु आहे। तव्हां सम्झो था त पुलिस उन्हनि जे ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन नथी करे या उन्हनि टोलनि ताईं छो नथी पहुची सघे? ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको सखर ज़िलो आहे हिन जेको शाह बेलो लॻे थो ऐं उत्तर सिंध जी ॾोहारियुनि जी हिकिड़ी जन्नत सम्झो वेंदो हो पुराणे दौर खां वठी। हुन में नांगवा अलफ कचो उते गाड़ियुनि जो टिबो मुख़्तलिफ़ इलाइक़ा हुया। उते मिसराणी धाड़ेलनि जा टोला हूंदा हुआ या ख़ुदि ख़ैरपुर जा जेके नारे जा धाड़ेल हूंदा हुआ या जेके मुख़्तलिफ़ पंहिंजो टोला उहे टोटल जो टोटल शाह बेले में पुराणे दौर में रहंदा हुआ। पर उन खां पोइ हिकिड़ी ऑपरेशन थी शाह बेले में या वरी उनखे सरदारनि जे तरफ़ां हिदायतूं मिलियूं त उतां शाह बेले मां अॼुकल्ह अगवा थी थिए या माना होॾे मूवी वग़ैरह डायरेक्ट वञनि। अॼुकल्ह जेको टारगेट बणियल आहे उहो आहे बागड़ीअ जो कचो। अच्छा बागड़ीअ जे कचे ते ख़ैरपुर ज़िले जो बि कचो लॻे थो ऐं उन खां सवाइ लाड़काणे जो बि कचो लॻे थो, शिकारपुर जो बि कचो लॻे थो। त इहे जेके ॾोहारी टोला आहिनि जीअं ख़ैरपुर जा उहे भॼी करे हेॾे था अचनि या लाड़काणे जा दरिया टपी हेॾे था अचनि या वरी हितां जा टपी परे पासे ॾे हलिया था वञनि। त हीउ जेको ॾोहनि जो सिलसिलो आहे हीउ जेके ॿारड़ा वग़ैरह अगवा करणु इहो को भुंग जे लाइ जेके धाड़ेल ॿेलनि में रहंदा आहिनि उन्हनि जो कमु न आहे। पर हिकिड़ी आम जेके ॾोहारी हूंदा आहिनि या कंहिंखे औलाद जी ज़रूरत आहे या वरी किन माण्हुनि जो कारोबार हूंदो आहे ॿारड़नि जो ओड़े क़िस्म जे माण्हुनि जा। बाक़ी धाड़ेलनि जे ख़िलाफ़ जेतिरे ताईं ऑपरेशन जो तालुक आहे त गुज़िरियल मुंहिंजे ख़्याल में 18 ॾींहं
शिकारपुर, लालटाणो, खड़गपुर सभिनी ज़िलनि जे पुलिस जे तरफ़ां पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में तर में कचे में दरिया जे कठारनि सां ऑपरेशन हली रहियो आहे। पर जेको भादरजीअ में ऑपरेशन हली रहियो आहे त हिन में लखे करोड़ रुपया ज़ियान कया विया आहिनि। पर हिन महिल ताईं हिकिड़ो सुवारो जतो हुई जंहिंखे गोली लॻी, जेको पंहिंजे डेरे ते मौजूदु हो ऐं उहो हिकिड़ो ज़ख़्मी गिरफ़्तार थियो आहे। ज़ख़्मी थियण खां पोइ हुनजी गिरफ़्तारी शो कई वई आहे। बाक़ी को बि अहिड़ो गाण करियो, नाव कुटियो या हिकिड़ो घुरबल या जंहिं ते इनाम रखियल हुजे, हिकिड़ो बि माण्हू गिरफ़्तार न थियो आहे। कचे मां बाक़ी मां तव्हांखे इहो ॿुधायां त कचे में सवनि जे तादाद में जेके आहिनि उहे घर बिल्डोज़ कया विया आहिनि, घरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं पंहिंजो जेको कणक जा पंहिंजा आखड़ा हूंदा आहिनि, डेरा हूंदा आहिनि जेके कणक जा, उन्हनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि, वणनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। हज़ारनि जे तादाद में जेके आहिनि उहे वण कटिया विया आहिनि ऐं उन खां सवाइ उन्हनि जो माल जेको आहे सवनि जे तादाद में ढक ते चाढ़ियो वियो आहे। ऐं हिकिड़ी अजीब क़िस्म जी अहिड़ी जीअं को ताउन ईंदो आहे, हेॾो पकिड़िबो आहे या ॾुकर अची वेंदो आहे या बुक बदाली या ॿोॾ अची वेंदी आहे ऐं लॾ पलाड़ शुरू थी वेंदी आहे त उहे बरोच उन्हनि जूं औरतूं परदेदार नंढड़नि ॿारनि साहब खीर पियाक थिन पियाक पंहिंजे मथनि ते भरियूं कयूं। सवनि जे तादाद में जेको कचे जो बंदि आहे उते मौजूदु आहिनि ऐं धाड़ेल जेके आहिनि उहे परे खां ई बंदि ते जीअं पुलिस जी मोबाइल या चैन जेका APC वग़ैरह पहुचे थी उहो उतां ॾिसी करे ऐं घाटा बिला आहिनि, झंग आहे, वण आहिनि, उन्हनि में उहो छुपी था वञनि ऐं पुलिस खे को बि माण्हू अच नथो अचे सवाइ औरतुनि जे। पोइ औरतूं जेके आहिनि उहे उते मौजूदु रहनि थियूं, पुलिस उन्हनि जे मुंहं ते उन्हनि जा घर वग़ैरह सॼा साड़े ऐं ख़ासि करे छॾी थी। इहो ज़रूरु थियो आहे त उन्हनि जा ठिकाना जेके आहिनि उहे तबाह कया विया आहिनि। उन्हनि में सुखनि सां गॾु सवाब जेके आहिनि उहे सड़जी विया आहिनि। केतिरा बेगुनाह जेके आहिनि मिसाल चंदुआरिया आहिनि, 5, 8 या 10 जेके आहिनि उन्हनि खे हथु करण जे लाइ हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे हिकिड़ी क़यामत मां गुज़री रहिया आहिनि। ऐं पुलिस जो हीउ जेको ऑपरेशन आहे इहो को बि लाभ न ॾेई सघियो आहे, को फ्रूटफुल साबित न थी सघियो आहे ऐं उन में सवाइ ईअं कन कण जे या हिकिड़ा एकड़ ॿेकड़ हिकिड़े मामूली माण्हुनि जे जंहिंजो को न रिकॉर्ड हुई न का शइ उहे पुलिस सिर्फ़ु हिन वक़्त ताईं गिरफ़्तार करे सघी आहे। महिरबानी शौकत तव्हांजी। नाज़रीन असां सां लाइन ते सखर जो ब्यूरो चीफ शौकत नूनारी हुयो जंहिं असांखे ॿुधायो त सखर में बि इहा ई सूरत हाल आहे जो जेकॾहिं पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ु ऑपरेशन करे थी त उहो एग्ज़ैक्ट ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ु नथो हुजे बल्कि उन अताब में आम माण्हू अचनि था, उन्हनि जा घर ड्राथा वञनि था, औरतुनि जी बेहुरमती थिए थी। पुलिस जो ॾोहारियुनि ताईं न पहुचण या ॾोहारियुनि जी पुलिस वटि जेको आहे सो पकड़ न थियण जा वॾा सबब जेके असांखे हिन प्रोग्राम में पंहिंजे नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल थी या SP खैरपुर सां बि ॻाल्हि ॿोल थी, इहे ई नज़र आया त सियासी जेके बुनियादनि ते भर्तियूं मुक़ररियूं बदिलियूं थियनि थियूं ऐं सियासी जेको दबाव हुजे थो, बासरनि जी पुठ भराई हुजे थी, उन करे ॾोहारी जेके आहिनि से पकड़ में नथा अची सघनि। उन्हनि जो हिकिड़ो मज़बूत नेटवर्क हुजे थो ऐं हिकिड़े मुख़्तलिफ़ उन्हनि जा टोला सरगर्म हुजनि था जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फैलियल आहिनि। शाम थींदे ई सिंध जा रोड रस्ता वीरान थी वञनि था, माण्हू न निकिरी सघनि था, न घुमी फिरी सघनि था ऐं जेकॾहिं ॾींहुं ॾिठे जो बि निकिरनि था त रस्ते में ॾेई माण्हू जेके आहिनि से अगवा थी वञनि था, हिकिड़े इलाइक़नि मां अगवा थियनि था, उन्हनि जूं गाॾियूं जेके आहिनि से ॿियनि इलाइक़नि मां मिलनि थियूं। तोड़े जो पुलिस खे फुल फ्री हैंड ॾियण जे बावजूदि मुख़्तलिफ़ जेके आहिनि से आला सतही गॾिजाणियूं करण अमन अमान जे हवाले सां 3 जेके आला सतही गॾिजाणियूं कई वयूं आहिनि, उन्हनि में वाज़े जेके अहकाम ॾोहारियुनि खे पकड़ण जे हवाले सां जारी कया विया आहिनि, उन्हनि जे बावजूदि बि सिंध में हिन ताईं ठापुर न अची सघी आहे। इन जो वॾो सबबु इहो ई नज़र अचे थो त पुलिस में विल हुअणु घुरिजे ऐं जेके ॾोहारियुनि जी सरपरस्ती कनि था उन्हनि माण्हुनि खे बि कानून जी पकड़ में आंदो वञे ऐं पुलिस में जेके कारियूं रिढूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे त जीअं सिंध में अमन अमान क़ाइमु थी सघे ऐं माण्हू आज़ादी सां सिंध में घुमी फिरी सघनि। अॼु जो प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।